न शादी कान कई मुंहिंजो इश्क बि ॻाइण सां लॻो पोइ शादी कान कई ॻाइण सां इश्क करे शादी बि कोन कयो शादी कोन एॾो इश्क हो जा हा त राग सां मुंहिंजी मोहबत ई वॾी अञा आहे भली यार आए तुंहिंजो लख भलायूं असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार आए तुंहिंजो लख भलायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों अस्सलाम वालेकुम कीअं आहियो सभु उम्मीद त ख़ुशि हूंदो। शाम जो ही वक़्तु आहे असां हैदराबाद ज़िले जे इलाइक़े टंडो जाम जो हिकिड़ो ॻोठु आहे सिजावल मक्सी उते मौजूदु आहियूं। माशाल्लाह तव्हां ही मंज़र ॾिसी सघो था। सो असां हिकिड़ो वीलाग अॻिते करणु वियासीं उहो करे आहियूं त रस्ते में आहे ही ॻोठु ऐं हुन ॻोठ जो हिकिड़ो झूनो फ़नकार आहे चाचो मोहम्मद शरीफ़ मक्सी 80 साल हिन जी उमिरि आहे अञा ताईं हुनजो ॻाइण जो शौक़ु वियो न आहे। हिन वक़्तु पोरियो करे थो केतिरा ई किलोमीटर्स रोज़ु पंधु बि करे थो। ग़रीब हिकिड़ो झूनो फ़नकार आहे हू छो अॻिते वधी न सघियो ऐं अञा ताईं हुनजो शौक़ु जेको आहे सो ॻाइण जो ख़तमु नथो थिए। इन जो हाल वाल वठंदासीं। पंहिंजो ई चैनल सब्सक्राइब कयो ऐं चाचे जो हिकिड़ो थोरो पहिरीं कलाम ॿुधो वरी ॿिया विच विच में कलाम ॿुधंदासीं पोइ वरी चाचे सां कयूं था कचहरी। भले आए भला पिरी लथ जीअ जंजाल जिंजो मिलन हो बि महाल सो पिरी पे ही आयो लाम्या भली यार आए तुंहिंजो लख भलायूं असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार आए तुंहिंजो लख भलायूं। पहिरें पल तुंहिंजे पचर में हासो पहिरें पल तुंहिंजे पचर में हासो ओ कढ वई उकीरा ओ ताक में हासो हो मस गजा थे मथा तुंहिंजो आए भली यार आए तुंहिंजो लख भलायूं असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार आए तुंहिंजो लख भलायूं। तो लहनि अखनि ऐं कखनि में बजायूं तो लहनि अखनि ऐं कखनि में बजायूं तोल तन ऐं मां जे तहन में बजायूं तोल हंदहीअ में सेजो सौ विछायूं भली यार आए तुंहिंजो लख भलायूं असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं भली यार आए तुंहिंजो लख भलायूं। दोस्तों चाचे जे फ़न जी हिकिड़ी तव्हां झलक पसी पंहिंजे दौर जो हिकिड़ो सुठो फ़नकार जंहिंखे फ़न जी सिख्या बि हुई। मूंखे इहो ॿुधायो त कॾहिं खां इहो तव्हां ॻाइणु शुरू कयो ऐं अॻिते छो न अची सघियो तव्हां? से अर्ज़ के असांखे 25 साल थिया आहिनि प्रोग्राम ॻाईंदे 25 साल थिया आहिनि या 25 साल जी उमिरि खां? न असांजो तक़रीबन 18 साल उमिरि मूं ॻाइणु शुरू कयो। अच्छा ठीकु। उन खां पोइ असां रेडियो पाकिस्तान साइड ते वियासीं। उते नसीर मिर्ज़ा डायरेक्टर हो पोइ उन असांखे अप्रूव कयो ऑडिशन करे पास करे असांखे प्रोग्राम ॾिनो। पोइ असां पोइ 2 टे मुंहिंजा रिकॉर्ड बि कयईं। इहो हिकिड़ो गानो नगमो हाणे ॿुधायो मूं शकील जमाली जो इहो मशहूरु नगमो आहे जेको अञा रेडियो पाकिस्तान ते हले थो। ॿियो मूं इंटरव्यू में ऐं पुनल खे प्यारी आहियां उहो बि मुंहिंजो इंटरव्यू करे उहो कलाम हलायूं। मुंहिंजा तक़रीबन 4 रिकॉर्ड हलनि था अञा बि। जी हा हिकिड़ो आहे सदा मुंहिंजो सिक जो पंहिंजी रोज़ पुछनि। अच्छा हिन रेडियो खां सवाइ तव्हां भला इहो टीवी ते बि ॻाया आहियो? हा टीवी ते सईद अंसारी साहब प्रोड्यूसर हो उन मूंखे 2 प्रोग्राम ॾिना ऐं पंहिंजो मंज़ूर मंगसी असांजो माइट हो उहो जेको ड्रामे जो हिदायतकार हो उन मूंखे 2 प्रोग्राम ॾिना ऐं समी बरोच मूंखे 2 प्रोग्राम ॾिना। 6 प्रोग्राम असां सालम शाह कचहरी में रिकॉर्डिंग कया। उन खां बाद में असां इस्लामाबाद वियासीं। आख़ुंद हमीद साहब सेक्रेटरी सकाफ़त जो उहो असांखे असांजे सुंग खे जंहिंमें मुंहिंजो सौटु उर्स फ़क़ीर इहे बि हलिया शकर पढ़ियां लोक मेले में बि असां हिसो वरितो। असां जेको आहे तो PT TV ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद लतीफ़ सरकार जे मेले ते कॉन्फ्रेंस में मूं ॻायो आहे स्टेज ते। आख़ुंद साहब मूंखे ॻारायो उते वाई लतीफ़ जी मूं पढ़ी। जी हा पोइ उन मां भला फ़न मां कुझु पैसो ठाहियो न से अर्ज़ आहे की असां उते असांजो जेको मिनिस्टर हो सरदार शाह हीअं जेको आयो आहे उन असांखे पुछियो तव्हांजो वसीलो छा आहे दरगाह ते असां जेको हाज़िरी भरंदा आहियूं ॻाईंदा आहियूं वञी पोइ हुन मूंखे मुंहिंजो वज़ीफ़ो मंज़ूरु कयो। 60,000 साल ते ईंदी आहे उहा मिले थी बाक़ी 5000 महीनो बस
ऐं ॿियो कीअं गुज़र सफ़र ते? ॿियो बसि अलाह मालिक आहे। ॿियो आऊं जेको आहे सो पंहिंजो ॻाईंदो आहियां दरगाह ते, उते जेको थोरो घणो मिलंदो आहे उन में गुज़र कंदा आहियूं। ला ला म्या ला 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 दिल भर दी दौर विखायो जंहिं विच गैर न कोई ॾिते इश्क मुबारक हासिल कम थियो ई जहिड़ा ॼण दे तूं ख़्वाहिश रखेंदावी समालाए थियंदई वली मोहम्मद दिल सजदा किता उता छोड़े जब सब हुई ओ मैं कुछ कहता है दिल भर दिल जिवे माहिश ये गजर दी मैं कुछ कहता है दिल भर दी नाल असडे करन जुदाई बाकी उम्र दी खबर न काई डे तसली दिल अंदर दिल मैं कुछ कहता है दिल भर दी जिवे माहिशा एक जर दिल मैं कुछ कहता है दिल भर दी ओला अल्लाह ओला अखियुनि खे उदास जो ॾाढो ॾुख थियो आयमि बजी भलाए तॾहिं पतो पियोमि वेटण खे रोकण जो वॾो वस कयोमि तालिब मौला तिणीअ खे खणी पले पांध विधोमि चरनि खे बि चयोमि दब रहियूं कीन रुअण खां ला ओ दिल रुबा दिलदार मुंहिंजा अखड़ियूं चुराइण कीअं सिखें ॾेई दफ़ाऊं जान खे ओ जीअ जलाइण वो कीअं सिखें हाय दिल रुबा दिलदार मुंहिंजा अखड़ियूं चुराइण कीअं सिखें ओ तो चयो हो ऐ मिठा तोसां रहबो दम बदम रहण बदिरां सूर ॾेई ओ वरी रुलाइण वो कीअं सिखें दिल रुबा दिलदार मुंहिंजा अखड़ियूं चुराइण कीअं सिखें। हिकिड़ो बंगलो आहे पंहिंजो असलम अब्बासी साहिब जो, उहो यूनिवर्सिटी कॉलोनी में आहे। उते छा कंदा आहियो? उते आऊं माना साहिब जे घर भाई माना कमकार थोरो कंदो आहियां। नौकिरी माना ऐं मूंखे घर जो माण्हू करे रखियो अथसि। अच्छा, उहो घणो पगार ॾे तव्हांखे? उहो वीचारो मूंखे भाईंदो आहे। ठीकु आहे, पोइ हितां वञो छा ते? पंधु वेंदा आहियूं। केतिरा किलोमीटर आहे तव्हां? हितां 2-3 किलोमीटर आहे, 3-4 किलोमीटर आहे। 3-4 किलोमीटर रोज़ वञो था पंधु ऐं वापसि वरी पंधु अचो था, को खणे थो त हुनजा महिरबानी थी। उमिरि घणी आहे तव्हांजी? मुंहिंजी 80 लॻभॻि आहे। 80 जे लॻभॻि? 80 साल जी। अञा बि ॻायो था? ॻाइण बंदि न? अञा ॻाए आहे, ॻाइणियूं पिया दरगाहनि ते हाज़िरी भरियूं पिया। अच्छा, हाला बि वेंदा आहियूं सरवर नूं ते, उते बि ॻाईंदा आहियूं। मोहम्मद फ़कीर साईं ते ॻाईंदा आहियूं, मिस्री साईं ते। शादी कई तव्हां? न शादी कान कई, मुंहिंजो इश्क बि ॻाइण सां लॻो, पोइ शादी कान कई। ॻाइण सां इश्क करे शादी बि कोन कयो? शादी कोन। एॾो इश्क हो जा? हा, त राग सां मुंहिंजी मोहबत ई वॾी अञा आहे? आहे बिल्कुलु। पोइ हाणे तव्हांजी 80 साल उमिरि थी आहे, हाणे त सफ़ा पोड़ा थी आहियो। पोइ केरु अञा बीमार थियो ख़ुदा न ख़ास्ता त केरु तव्हांजी पर घुर लहंदो? भाइटियो आहे वीचारो महिनत कंदो आहे, उहो मूंखे संभालींदो आहे वीचारो। उहो आहे ग़रीब वीचारो, मज़ूरी कंदो आहे। तव्हांखे ख़्वाहिश न थी की शादी तव्हांजी माना हुजे या घर हुजे या घरवारी हुजे या ॿार हुजे? उहो अलाह जी हिकिड़ी कुदरत आहे, उहो नसीब में न आहे इंसान खे। दोस्तो, राग जे करे शादी न कंदड़, राग सां इश्क कंदड़ 80 वरनि जे झूने फ़नकार चाचे मोहम्मद शरीफ़ मक्सी जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुनखे शोहरत खणी न मिली सघी, हिन राग मां पैसो न ठाहियो, पर अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके राग जे करे पंहिंजी ज़िंदगी विञाए छॾीनि था, घर बाबाद नथा कनि ऐं राग मां कुझु कमाइनि बि नथा, पर पोइ बि आख़िरी घड़ीअ ताईं राग मां हथु नथा कढनि। 80 साल हिन जी उमिरि आहे, पर हिन जो शौक़ु अञा ख़तमु थियण जो नालो नथो वठे। इन खे चइबो आहे राग सां इश्क। इहो हूंदो आहे असली राग। साईं जो आवाज़ु कहिड़ो बि हुजे तव्हांजे साम्हूं आहे। उनखे राग केतिरो अचे थो नथो अचे, केतिरी मंज़िल ताईं पहुतल आहे, उहे वॾा उस्ताद ई ॿुधाए सघनि था। पर असां हिकिड़े ग़रीब फ़नकार जे ॻोठ आयासीं
त जीअं तव्हांखे हेड़नि फ़नकारनि सां मिलाए सघूं त कीअं हुननि ज़िंदगी पंहिंजी अर्पे छॾी आहे राग खे, ऐं अञा ताईं जेको राग आहे सिंधी ख़ासि तौरु जेको सुफ़ियाणो राग आहे, साफ़ सुथरी जेका शाइरी आहे उनजी ख़िदमत कनि पिया, राग जी ख़िदमत कनि पिया ऐं उनखे अॻिते अञा ताईं वधाईंदा अचनि। अज़ान जो बि वक़्तु थी वियो आहे, तव्हां खां वठूं था इजाज़त। पंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, वॾी महिरबानी।